धन्यवाद भाऊ, मुंहिंजी आइटम सेट थी वई। हैं छाए बे इहो भड़वा ॾिठई तो मगज जी फाटल कहिड़ा कहिड़ा कम तो करे पियो चंडो, घणनि जूं आइटमूं तो सेट कराए पियो। अबे अखियूं ॾिठियूं अथई पंहिंजियूं, कारा कुंडा ठही विया अथई, कुंडा खाली पाणी भरण जो बाक़ी आहे। हाणे तूं छो थी रोई पई? हिनखे शर्म अचणु खपे, अखियुनि में शर्म ई कोन अथसि सफ़ा, सॼो ॾींहुं 24 कलाक मोबाइल खणी वेठो आहे। सुठो थियो तूं हैंड ग्लव्स पाता अथई, न त तोखे चुमी न ॾेई सघां, कोरोना फैलिजियल आहे। ईअं राक्षसनि वांगुरु न खिल, मूंखे ॾाढो डपु थो थिए तो मां। ॾिसो था न 2-4 दुकान खोलण जी मंजूरी छा मिली वई आहे, सभु कीअं निकिरी पिया आहिनि रोड ते। मां आया कीकला पुट खोदड़ी जात। हलो निकिरो हितां, मूंखे वञण ॾियो, अर्जेंट कमु आहे मूंखे। मगज जो बुत थी वियो आहे, कुते जा पुटो। मां सुपिने में कोरोना ॾिठो, मां पलंग तां किरी वियुमि। छा पियो करे सुपिने में कोरोना तुंहिंजो? तुंहिंजो गलो दॿाए वेठो यार। यमराज सपने में आयो थी, हाणे तूं वए। यार न्यूज़ ॿुधण में आयो आहे असांजे गुजरात में बि दारूबंदी खुलण वारी आहे। छा ॻाल्हि तो करीं, चरियो आहीं छा? न बिल्कुलु सही तो चवां, हे ॾिसो। हेॾे कर। अल्लाह, इन जी मां खे सही में दारूबंदी खुलण वारी आहे, मज़ो अची वेंदो हाणे त खुले में लेथड़ियूं पाईंदमि मां। तूं कंहिंखे बि इहा न्यूज़ न ॿुधाइजां, मां फुल दारू ख़रीदी करे अचां थो। असांजी कंपनीअ तव्हांखे सिलेक्ट कयो आहे, तव्हां वटि पैसा जाम आहिनि त तव्हांखे पार्टनरशिप करणी पवंदव असां सां। तव्हांजो छा चवणु आहे हिन बारे में? पैसनि जी कमी थोड़ी आहे मूं वटि, जिते हलणो हुजे उते हल, घुमाए थो तोखे मां। अरे अकुला अंधा, कंपनीअ सां गॾु पार्टनरशिप करणी आहे, मूंसां गॾु थोड़ी करणी आहे, मूंखे डेट ते थोड़ी वठी वञिणो अथई। हा त मूंखे मंज़ूर कोन्हे, डेट ते हलणो हुजे त चओ।